अस्सलाम वालेकुम। अॼु असां शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जी शाइरीअ जा सुर ऐं उन्हनि में बयानु कयल ज़िक्र खे ॾिसंदासीं। छो त मुख़्तलिफ़ टेस्टुनि में जीअं SST जी टेस्ट थी वई या SPSC जी काई बि ॿी टेस्ट या वरी सिंधी लेक्चरर जी, त उन में अक्सर हिकिड़ो सुवालु हिकु या ॿ इहो पुछियो वेंदो आहे त शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जे फिलाणे सुर में छाजो ज़िक्र कयल आहे, या वरी ईअं पुछियो वेंदो आहे त मिसाल शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जे कहिड़े सुर में मोरडे मीरबर जो किसो बयानु थियल आहे। त इन्हनि शयुनि खे असां ॾिसंदासीं ऐं असांखे ख़बर आहे त शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जा जेके इन रिसाले में टोटल 30 सुर आहिनि ऐं असां उन 30 जो ई हिकिड़ो जाइज़ो वठंदासीं ऐं ॾिसंदासीं त इन्हनि में छाजो छाजो जेको आहे ज़िक्र कयल आहे। त हीअ असांजा वीडियो जेके आहिनि उहे बि हलंदा बि 3 पार्ट्स में थींदा, जंहिंजी हीअ पहिरियों पार्ट आहे ऐं ॿिए पार्ट जी जेका आहे डिस्क्रिप्शन में मां लिंक ॾेई छॾी आहे। तव्हां उतां उहो ॿियो पार्ट बि ॾिसी था सघो ऐं ईअं ई टियों पार्ट बि उतां तव्हां ॾिसी था सघो। ऐं हर हिकु पार्ट में असां 10 जेके सुर उहे कवर कंदासीं, 10 सुरनि जो जेको आहे सो जाइज़ो वठंदासीं। त शुरू करण खां पहिरियां मां तव्हांखे गुज़ारिश कंदुसि, अगरि तव्हां मुंहिंजे YouTube चैनल ते नवां आहियो त काइंडली हिनखे सब्सक्राइब करे छॾियो। अच्छा, शुरू था कयूं। हीउ पहिरियों सुर आहे जेको शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे रिसाले जो, उहो आहे सुर कल्याण। ठीकु आहे। हाणे कल्याण जी माना आहे सुख, ख़ैर, शांती। ऐं हीउ जेको कल्याण सुर आहे इहो शाह लतीफ़ जे रिसाले जो पहिरें में पहिरियों नंबर जेको सुर आहे इहो आहे, यानी शुरूआती सुर आहे। हिन में ज़िक्र छाजो कयल आहे? वहदानियत जो ज़िक्र आहे। वहदानियत जी राह हमा औस्त सम्झाइणु, तौहीद, ख़ुदा जी सना जेका इन जा इहे जेके आहिनि सो मौज़ू आहिनि, इहे टॉपिक आहिनि। उनखां पोइ जेको ॿियो नंबर सुर आहे शाह लतीफ़ जे रिसाले जो, उहो आहे सुर यमन कल्याण। ठीकु आहे। ऐं इहो आहे बि ॿियो नंबर सुर। ठीकु आहे। ऐं इहो हिकु रागड़ीअ जो नालो आहे जेका सिज लहण खां पोइ ॻाइबी आहे। ठीकु आहे। अच्छा, यमन कल्याण जी माना छा आहे? मन खे रोकणु। ठीकु आहे, हीउ नोट करे छॾियो। यमन कल्याण जी माना मन खे रोकणु। हाणे हिन में ज़िक्र छाजो थियल आहे? मन खे वस में आणण लाइ हिदायतूं ॾिनल आहिनि। हिन सुर में पिरीअ जे बारे में जुदा जुदा तमसीलूं आयल आहिनि। किथे कामल तीर अंदाज़ त किथे वेज, किथे कलाल त किथे लोहार। ऐं ॿियो हिन सुर में लोहार की धंधे जो ज़िक्र बि जेको आहे सो बयानु कयो वियो आहे। ऐं हिन सुर में आशिकनि खे मरीज़नि सां मुशाबत जेका ॾिनी वई आहे ऐं हकीमनि जी सुस पुस वग़ैरह खे बि हिन सुर में जेको आहे सो बयानु कयो वियो आहे। ठीकु आहे। उनखां पोइ 3 नंबर ते जेको आहे, अच्छा, हीअ सुर जेके आहिनि तरतीब वार न अथव। मां अॻिते पोइते थी था सघनि किथे थोरा घणा हूंदा, बाक़ी मोस्टली जेको आहे सो इनखे तव्हां छॾे ॾिजो त हीउ 3 नंबर आहे, त हुते शाह जे रिसाले में बि 3 नंबर हूंदो। थी सघे थो अॻिते पोइते हुजनि, थी थो सघे इहे इन पंहिंजी जेको आहे सो इन फ़हरिस्त जे हिसाब सां बि हुजनि। ठीकु आहे। सुर खंभात। हाणे खंभात जेको आहे गुजरात रियासत जो हिकिड़ो शहरु आहे। ठीकु आहे। ऐं हिन में ज़िक्र छाजो आहे? इन जो जेको टॉपिक आहे उहो आशिकाणो ऐं अख़लाक़ी मज़मून आहे। हिन जो टॉपिक आहे। ॿियो त महबूब खे चंड जी सूंहं खां मथे साबित कयो वियो आहे हिन सुर में, सुर खंभात में। उनखां अलावा सिज, चंड, तारा, कतियुनि जो जेको ज़िक्र थियल आहे शाह साहिबु कयो आहे, उहो बि सुर खंभात में ई कयो आहे। ऐं हीउ जेको सुर खंभात वारो कलाम आहे इहो सर्द राति जो 10 वॻे ॻायो वेंदो आहे। ठीकु आहे। हे थी विया 3। हाणे हलूं था चौथे सुर ते। असां वटि चोथों सुर आहे सुर सीराग। ठीकु आहे। हाणे सुर सीराग जेको आहे उहो 6 रागियुनि मां चोथों नंबर राग आहे इनखे। ठीकु आहे। ऐं हिन में जेको ज़िक्र आहे इन में लतीफ़ साईं जी सयाहत ऐं मुशाहिदे जो अहवालु आहे। ठीकु आहे। इन में इन जो जेको आहे सो अहवालु पिणु जेको आहे सो सीराग में कयो वियो आहे। ऐं शाह लतीफ़ जेको आहे 3 साल जेको आहे उहो पंहिंजे घर खां ॿाहिरि रहियो ऐं इन में सैरो तफ़री कयईं। जोगियुनि सां गॾु जेको आहे सो हिंगलाज ते बि वियो। ठीकु आहे। इन में जेको जेको हुन मुशाहिदो कयो शाह साहिबु, उनजो ज़िक्र हिन में बयानु कयल आहे। ॿियो वणजारनि जो ज़िक्र आहे। हाणे वणजारा छा? वणजारा माना जीअं मर्चेंट थी वियो या कारोबारी ट्रेडर्स, जेके ट्रेडर्स हूंदा आहिनि जेके साहिली पटी ते माना अॻे दरियाउनि या समुंडनि जे रस्ते ते पंहिंजा जेको वापारु कंदा हुआ, इहे वापारियुनि जो उन में ज़िक्र बि जेको आहे सुर सीराग में बयानु कयो वियो आहे। ठीकु आहे। उनखां पोइ अचे थो सुर सामूंडी 5 नंबर ते। ठीकु आहे। हाणे सुर सामूंडी बि सामूंडी माना समुंड सां रिलेटेड जेको हुजे। ठीकु आहे। ऐं हिन में ज़िक्र छाजो आहे? समुंडनि जो ज़िक्र आहे। उनखां पोइ वणजारनि जे विछड़ियल ज़ालुनि जो अहवालु आहे हिन में। हाणे वणजारा यानी की उहे ई जेके कारोबारी धंधे वारा माण्हू
जेके वापार जे लाइ सालनि जा साल महीननि जा महीना हलिया वेंदा हुआ त उन खां पोयां जेके उनजे घर वारनि जी जेका कैफ़ियत हूंदी हुई उन्हनि खे ॾिसंदे त इहे हाणे वञनि था वरी अलाए कॾहिं मोटंदा, उन कैफ़ियत खे शाह साहिब सुर सामूंडी में बि बयानु कयो आहे। माना हिन में जेको आहे सुर सीराग में वणजारनि जो उन्हनि जो ज़िकिर ऐं हिननि में वरी उन्हनि जो जेको घर वारियूं आहिनि उन्हनि जो जान जुदाई उनजो जेको विछोड़ो उन वक़्तु उन्हनि खे ॾिसी करे जेको आहे उनजे ॾुख भरिजे थो उनखे शाह साहिब हिन सुर सामूंडी में बयानु कयो आहे। ठीकु आहे। उन खां पोइ आहे सुर सोहिणी। अच्छा, सुर सोहिणी जो जेको असुलु नालो आहे उहो तोॾी आहे। ठीकु आहे। ऐं हिन में ज़िकिर सोहिणी मेहार जो जेको किसो आहे उनखे बयानु कयो अथई। ऐं उन खां ॿियो अलावा जेको आहे दरियाह जो वायुमंडल बि हिन सुर में जेको आहे सो शाह साहिब पेश कयो आहे। 6 थी आहे। उन खां पोइ 7 नंबर ते आहे सुर ससुई आबरी। ठीकु आहे। सुर ससुई आबरी। हाणे हिन सुर में आबरी जी यानी आबरी जी माना जेका आहे उहा आहे कमज़ोर या नातवान। ठीकु आहे। कमज़ोर। हिन में ज़िकिर छा जो आहे ससुई पुनू जो किसो बयानु थियल आहे हिन में सुर ससुई आबरी में। ऐं ससुईअ जी ज़ईफ़ाणीअ जो ज़िकिर जेको आहे ज़ईफ़ाईअ जो ज़िकिर बि हिन में शाह साहिब बयानु कयो आहे। ठीकु आहे। अच्छा, हिते नोट आहे त शाह साहिब ससुई पुनू जो किसो 5 सुरनि में बयानु कयो आहे। जेकॾहिं MCQs अचे त केतिरनि सुरनि में बयानु कयो आहे त उहे घणा आहिनि, उहे 5 आहिनि। हिते मां उनजा नाला बि ॾेई छॾिया आहिनि। हिकिड़ो त थी वियो सुर ससुई आबरू, ॿियो सुर माज़ूरी, इन में बि सुर देसी में बि बयानु कयो अथई, सुर कोहारी में, सुर हुसैनी में बि बयानु कयो अथई। ठीकु आहे। उन खां पोइ जेको अॻियो 8 नंबर ते सुर आहे उहो आहे सुर माज़ूरी। माज़ूरी माना बेहाल या ज़ईफ़। हाणे हिन में ज़िकिर छा जो आहे ससुई जी आजिज़ीअ जो ज़िकिर आहे हिन में। ठीकु आहे। ऐं तालिब जे कशालनि जो ज़िकिर आहे हिन में सुर माज़ूरी में थियल आहे। तालिबनि जे कशालनि जो ज़िकिर त खेसि नफ़्स थो सताए पर हू मुर्शिद जी सूरत अॻियां रखी सभिनी नफ़्सनि ते ग़ालिब अचे थो। हिकु तालिब जे कशालनि जो ज़िकिर, ॿियो ससुईअ जी आजिज़ी इन में बयानु कई अथई। ठीकु आहे। 8 नंबर में। अच्छा, उन खां पोइ 9 नंबर ते था अचूं। 9 नंबर ते आहे सुर देसी। ठीकु आहे। हाणे सुर देसी देसी हिकु रागिणी आहे जेका दीपक राग जी 5 ज़ालुनि मां हिकु आहे। इनखे तव्हां घणो उनखे छॾियोसि, इग्नोर कयोसि। ऐं इहा जेका आहे मंझंदि जो ॻाइबी आहे। ठीकु आहे। हाणे हिन में ज़िकिर छा जो आहे हिन में ससुई जे पके इरादे ऐं वाट जे मुंझारनि जो अहवालु आहे। हिन में पके इरादे ऐं वाट जा जेके मुंझारा ॾुखियायूं अथसि उन्हनि खे बयानु कयो अथई। ससुई खे निहायत नाज़ुक अंदाज़ में संदसि निंड लाइ ॾोरापा ॾिना विया आहिनि। छो त निंड जे करे ई हुन खां पुनू जेको आहे सो जुदा थी वियो। ठीकु आहे। इन जे करे निंड खे ॾाढा ॾोरापा ॾिना विया आहिनि। ठीकु आहे। ऐं ससुई हिन सुर देसी में ई ससुई जा 7 वेरी जेके आहिनि सो शाह साहिब बयानु कया आहिनि। वेरी माना दुश्मन। 7 जेके आहिनि सो दुश्मन ससुई जा वेरी बयानु कया अथई। उन्हनि जा कहिड़ा आहिनि, हिकु उठ, उठार, ॾेर, वाव, सिज, छपर, चंड। इहे जेके आहिनि 7 जेको आहे ससुई जा वेरी शाह साहिब बयानु कया आहिनि। ठीकु आहे। उन खां पोइ जेको अॻिलो सुर आहे उहो आहे सुर कोहारी। कोहारी जी लफ़्ज़ माना आहे जबल। हाणे हिन में ज़िकिर छा जो आहे इन में पहाड़नि जो पंधु ऐं ॾूंगरनि जे ॾाखणनि जो अहवालु जेको आहे सो इन में बयानु कयो आहे। ससुई खे जेके तकलीफ़ूं जबलनि में पेश आयूं उनखे हिन सुर में बयानु कयो वियो आहे। ससुईअ जी निंड ते मलामत कंदे शाह साहिब आशिक़नि खे सुॼागीअ लाइ ताक़ीद कई आहे। त हीअ असांजा थी विया 10 ई जेके सुर आहिनि। इहे 10 हिन वीडियो में। ऐं नेक्स्ट वीडियो में असां 10 जेके आहिनि सो उहे सुर बयानु कंदासीं। ऐं आख़िरी हिसे में असांजे 3 पार्ट में 10 बक़ाया जेके सुर उहे बयानु कया वेंदा। त हीअ वीडियो ॾिसण जे लाइ थैंक यू सो मच। ऐं अॻिलो वीडियो जेको आहे हिन जो ॿियो पार्ट उहो ज़रूरु ॾिसंदा।